रजब हिकु पढ़ियो लिखियो माण्हू हिक रस्ते सां वञे पियो जो संदसि नज़र भित ते पई जंहिं ते हिकु पोस्टर लॻल हो। हू उते बि पोस्टर पढ़े थो जंहिं ते लिखियल आहे हिकु माज़ूर ऐं लावारिस पोड़े जो घर आहे। हिते उन जा 100 रुपया किरी पिया आहिनि, जंहिंखे हथ अचनि उनखे ॾेई छॾे। रजब इश्तिहार पढ़ी थोरो सोचे अॻियां वञी घर जो दर खड़काए थो। अंदरां माज़ूर झूनो दर खोले थो। झूनो: बाबा केरु? रजब: चाचा साईं, मूंखे रस्ते में 100 रुपया हथ आया आहिनि, ही शायदि तव्हांजा किरी पिया आहिनि। झूनो: न मिठड़ा, इहे मुंहिंजा कोन्हनि। रजब: पर हिन इश्तिहार ते तव्हांजे लाइ लिखियल आहे। झूनो: हा बाबा, उहो इश्तिहार बि मूं नाहे लॻरायो। रजब: पोइ हिते को ॿियो बि लावारिस झूनो रहंदो आहे छा? झूनो: दरअसल अॼु सुबुह कंहिं अलाह जे बंदे मुंहिंजी मदद जे लाइ उहो इश्तिहार लॻायो आहे। सुबुह खां हिन वक़्त ताईं खोड़ माण्हू उहो इश्तिहार पढ़ी मूंखे 100 रुपया ॾेई विया आहिनि। मूं उन्हनि सां इनकार बि कयो ऐं ॿुधायो बि त उहो इश्तिहार मूं नाहे हणायो ऐं तव्हां महिरबानी करे इश्तिहार लाहे छॾियो, पर को बि मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे। तव्हां महिरबानी करे उहो इश्तिहार लाहे छॾियो। रजब: पर ही 100 त वठो न। झूनो: न बाबा, तुंहिंजी महिरबानी, बसि तव्हांजो थोरो थींदो जेकॾहिं उहो इश्तिहार लाहे छॾियो। झूनो दर बंदि करे थो। रजब सोचे थो, वाकई सच चवंदा आहिनि, दुनिया कंहिंजे त सदके हले थी, न त हिन दजाली दौर में केरु थो कंहिंजी मदद करे, सो बि अहिड़े तरीक़े सां। रजब वापसि वञे थो ऐं लॻल इश्तिहार वटि बि उनखे लाहिण जी करे थो, पर दिलि नथी चवेसि ऐं पोइ मुरकंदो हिक पासे हलियो वञे थो।